नाज़रीन, तहरीक इंसाफ़ सिंध असेंबली जे मेंबरनि चयो आहे त पीटीआई सिंध जो विरहाङो नथी चाहे। वफ़ाक़ी हुकूमत आर्टिकल 149 तहत हिदायतूं ॾेई सघे थी। फ़रोग़ नसीम जो मौक़िफ़ कमेटी जो मौक़िफ़ नाहे। सिंध हुकूमत कराची खे कचरे जो ढेर बणाए छॾियो आहे। सिंध जा हुक्मरान पाण कुझु बि नथा कनि ऐं न ई कुझु करण था ॾियनि। इमरान ख़ान पाकिस्तान लाइ मसीहा आहे। नए पाकिस्तान सां गॾु नई सिंध बि ठहंदी। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान फिरदौस शमीम नक़वी हलीम आदिल शेख ऐं खुरम शेर ज़मा सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे कचरे जो ढेर बणाए छॾियो आहे। सिंध जा हुक्मरान न पाण कुझु कनि था ऐं न ई ॿियनि खे कुझु करणु ॾियनि था। हुननि वधीक चयो आहे त सिंध हुकूमत कराची जे मसइलनि जो हल लाइ वसीला फ़राहम नथी करे। शहर खे पाणी फ़राहम करण वारो मनसूबो K4 अञा ताईं मुकमिल नाहे थी सघियो। संदसि वधीक चवणु हो त गुज़िरियल 12 सालनि खां सिंध हुकूमत कराची जी ट्रांसपोर्ट जो मसइलो हल नाहे कराए सघी। शहर में को बि अहिड़ो इदारो नाहे जेको मसइला हल करण जी ज़िम्मेवारी खणे। हलीम आदिल शेख चयो आहे त तहरीक इंसाफ़ सिंध जो विरहाङो नथी चाहे, पर मसइलनि जे हल लाइ वफ़ाक़ी हुकूमत आर्टिकल 149 तहत हिदायतूं ॾेई सघे थी। कमेटी जो मक़सद बि वफ़ाक़ तरफ़ां सूबाई हुकूमत खे हिदायतूं ॾियणु आहे। सिंध जा हुक्मरान ड्रामा न पर कमु कनि। हुन वधीक चयो आहे त आर्टिकल 149 बाबति मौक़िफ़ फ़रोग़ नसीम जी ज़ाती राय हुई। फ़रोग़ नसीम जो मौक़िफ़ कमेटी जो मौक़िफ़ नाहे। पीटीआई MPS जो वधीक चवणु हो त सिंध जो हर माण्हू मसइलनि खां परेशान आहे। सिंध हुकूमत चवे थी त गुरबत ख़तमु कंदी, पर तरीक़ो नथी ॿुधाए। इमरान ख़ान पाकिस्तान लाइ मसीहा आहे। जिथे नओं पाकिस्तान ठहंदो उते नई सिंध बि ठहंदी।